मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार जवाबदारनि जो वधीक 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर। सखर जे एंटी करप्शन कोर्ट में मोटरवे मेगा करप्शन केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर अदालत जवाबदारनि जो वधीक रिमांड ॾियण बाबति दरख़्वास्त ॾिनी हुई। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे जवाबदारनि जो वधीक 6 ॾींहनि जो रिमांड ॾिनो आहे। मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ़्तार जवाबदारनि जो वधीक 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर। सखर जे एंटी करप्शन कोर्ट में मोटरवे मेगा करप्शन केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर अदालत जवाबदारनि जो वधीक रिमांड ॾियण बाबति दरख़्वास्त ॾिनी हुई। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे जवाबदारनि जो वधीक 6 ॾींहनि जो रिमांड ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।